सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदासीं, सिंधी कोन ॻाल्हाईंदा, ईअं छा थींदो, सिंधी गुम थी वेंदी। If you don't use a language, you will lose that language. आहिस्ते आहिस्ते करे that language will vanish. सिंधी ॿोलीअ में उहो खज़ानो अथव जंहिं खज़ाने जी मां सम्झां थो सॼी दुनिया खे ज़रूरत आहे। असांजो सिंधी साहित्य, असांजो सिंधी लिटरेचर, उन में नगेट्स ऑफ गोल्ड पिया आहिनि, अजाया वेंदा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे पहिरीं पहिरीं वेनती मुंहिंजी तव्हां सभिनी जे चरणनि में आहे, अॼु खां ई वठी शुरू करियो। ॿार नंढड़ा ॾाढो सवलाई सां ॿोली सिखंदा अथव, ॾाढो सवलाई सां। उन्हनि खे 3 ॿोलियूं सेखारियो, 4 ॿोलियूं सेखारियो, सिखी वेंदा। ॿारनि सां घरनि में सिंधी ॿोलीअ में गुफ़्तगू करियो, ॿोलीअ खे ज़िंदा रखो। ॿोली अथव असांजे क़ौम जी पार, ॿोली अथव असांजे क़ौम जो प्राण। जे प्राण हलियो वियो त इंसानु घणो जताव करे सघंदो।